भगवान जेके भी सुख ॾिना आहिनि उन्हनि जो शुक्र कयो भगवान खे ऐं प्रार्थना कयो त फासी न पऊं। जंहिं प्रसाद रंग रस भोग, जंहिं प्रसाद रंग रस भोग, नानक सदा धियाइए धियावन जोग। नानक सदा धियाइए धियावन जोग। गर्मीअ में थधो थधो बढ़िया मटके जो भी पानी मिली वञे, कंठ ठंडक पहुची वञे, आहा त भगवान यादि अची वञनि त प्रभु आहा तुंहिंजो शुक्र आहे कि हेॾो थधो पाणी मिठो गर्मीअ में तूं असांखे ॾिनो आहे। लखे करोड़े जीव आहिनि वीचारा जेके कचरे वारे पाणीअ जे लाइ बि तरसनि था, उन्हनि खे जल नथो मिले। गरम गरम ताज़ो स्वादिष्ट भोजन मिली वञे त भगवान यादि अचनि, वाह प्रभु वाह आहा तूं न केवल पेट भरण जी सामग्री ॾिनी आहे बल्कि ज़बान जो स्वाद बि ॾिनो आहे। हाँ तुंहिंजा करोड़े थोड़ा आहिनि। कई माण्हुनि जिन खे 3 टाइम भोजन न मिलंदो आहे, केवल बस 2 समय खाईंदा आहिनि। कई साधु जिन सुख सुविधा जो त्याग करे 1 समय भोजन खाईंदा आहिनि, उन्हनि जो रोज व्रत आहे, दैनिक व्रती केवल 1 समय भोजन। चओ हरे राम। त जेको भी सुख मिले सुविधा मिले, रात जो थधी निंड अचे बढ़िया, दरवाजा बंद तालो लगाए सुरक्षा में बेफिक्र थी करे बढ़िया खराटा वजाए करे निंड था कयो त निंड अचण खां पहिरियों भगवान जो शुक्र थिए। आहा प्रभु तुंहिंजी केॾी करुणा आहे। कई माण्हुनि खे त वीचारनि खे छत बि कोन्हे। हर माण्हुनि खे थोड़ी न सुख सुविधा मिलंदी आहे। हर किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता, किसी को जमी तो किसी को आसमान नहीं मिलता। कंहिं कविअ चयो आहे सभिनि खे सुख न मिलंदा आहिनि। कंहिंखे रहण जे लाइ धरती कोन्हे। असां कलकत्ते वेंदासीं न त वीचारा कई जेके ट्रैफिक में विच वारी जेकी जॻह हूंदी आहे न, सीमेंट वारी ठहियल हूंदी आहे डिवाइडर विच में, उन ते सुम्हंदा वीचारा। हिकु बार हिकिड़े माण्हूअ खे ॾिठो मां, गर्मीअ जो समय मच्छर हुया त पाठो जलाए करे सुम्ही पियो हिकिड़ो मज़दूर। पाठो जलाइण सां उनजो धुओं पियो वञे त उते मच्छर न पिया अचनि। ग़रीबनि जा पंहिंजा तरीक़ा आहिनि। हाँ असां त रोज़ रिफिल ख़ाली करे छॾियूं मच्छरनि वारी, मच्छर बि मरनि त असां बि बीमार पऊं। लेकिन ॾिसो कहिड़ा कहिड़ा भगवान आहो उन में ख़ुशि आहे वीचारो। थी थो सघे उनखे भगवान धरतीअ ते फुटपाथ ते असां खां बढ़िया निंड ॾिनी हुजे। इन करे जेको भी सुख अचे, चांहि बि पियो, बढ़िया चांहि ठही आहे, आहा भगवान तुंहिंजो शुक्र आहे। ये कोई ज़रूरी शइ त न आहे, लेकिन तूं कृपा कई ज़बान जो स्वाद ॾिनो आहे। वरी रोज़ तो ॾे, हाँ वरी सुबुह शाम तो ॾे। चवण जो अर्थ जेको भी सुख मिले सुविधा मिले त थैंक यू कृष्णा। छा क्या बोलोगे भाई? छा चवंदो? जोर सां चओ। हा पोइ इनखे तव्हां अञा बढ़िया डिस्क्राइब करे था सघो, अञा अॻिते वधी था सघो। तुंहिंजी कृपा आहे, रोज़ रोज़ रोटी तो ॾे प्रभु। हाँ कपिड़ा भी बढ़िया ॾिना अथई, स्कूल भी पढ़ाए थो, हाँ ट्यूशन भी ॾिनी अथई मूंखे, हाँ बैग्स भी ॾिनी अथई, टिफ़िन भी ॾिनो अथई, पेन भी मूं वटि 2-2 4-4 आहिनि। अरे मूंखे पेंसिल बॉक्स भी ॾिनो अथई बढ़िया, कंपास बॉक्स भी। हाँ भगवान जो शुक्र मनायो। हरे राम।